केरु थो खाए तेल असां वटि गैस असां वटि अचण वञण जो एयरपोर्ट असां वटि रोज़ ठहनि था नोट असां वटि पोइ बि आहे खोट असां वटि कई ॾिसो फाथा आहिनि के त भॼन लाइ आता आहिनि कोई कंहिं कोन मरे थो हर को पंहिंजा पेट भरे थो हिते सभु को थो शेर सॾाए त सिंधी मिल करे केरु थो खाए ऑफिसर जनरल असांजा हसूल थी विया भेल असांजा लाह त निकिरी आहे हेल असांजा रोज़ चढ़नि था तेल असांजा विज़िट ते जो आयो आहे पाणी सॼो ढंढ में लाहे तंहिंसां को बि कोन ॻाल्हाए हर को वेठो आहे पाण लिकाए अहिड़ो ॿियो आहे हुकुम हलाए त सिंधी मिल करे केरु थो खाए अरे चयो त लोड शेडिंग खे 10 साल आहे स्वाब ख़तमु थी अञा न आहे लोड शेडिंग खे 10 साल आहे साब ख़तमु थी अञा न आहे अॼु बि असां वटि ऊंद आहे मुल्क में बाक़ी रहियो छा आहे वापडा वारनि बि घटि न कई आहे 10,000 बिल बि ॾेई विया इहो पीआरियो ईअं बि चई विया कुंडीअ वारनि साण ठही विया एसी वारनि सां छॾियऊं ॻाल्हाए त सिंधी मिल करे को त पघारूं लख खणे थो को बि वेठो ॾींहं को त पघारूं लख खणे थो को बि वेठो ॾींहं गणे थो ॿियो बि मिले त के माल वणे थो मिसकिन त कंहिंखे बि कोन वणे थो अॼु मिसकिन खे मज़दूरी कान मिली आहे ख़ाली आयो घर हली आहे बच्चा वेठा ॾिसंदा दर त बाबो आयो आहे ख़ाली घर जंहिंखे खाइण लाइ दाणो विझाए त सिंधी मिल करे केरु थो खाए एसिन में जॾहिं उमिरि गुज़ारी रब जे दर ते कयूं नज़ारी एसिन में जॾहिं उमिरि गुज़ारी रब जे दर ते कयूं नज़ारी ॿिन्ही हथनि सां ॾिनऊं गुहारी कोन सोचऊं को ईंदो मारी अॼु ज़मीन जे मथां आहीं तॾहिं कंहिंखे कोन थो भाई नेठ ज़मीन जे हेठि ईंदे सिर अकेले जवाबु ॾींदे इमाम जी नथो अलाह हलाए त सिंधी मिल करे केरु थो खाए नारायूं पर ठेका ॾियूं वकील साईं चओ चओ तव्हांजो कमु कयूं था